ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। अलनूर शुगर मिल शाहपुर जानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबबि मिल खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अलनूर शुगर मिल जा शाहपुर जहानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबबि मिल खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अलनूर शुगर मिल शाहपुर जहानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे। अलनूर शुगर मिल शाहपुर जानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबबि मिल खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। अलनूर शुगर मिल शाहपुर जहानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबबि मिल खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। अलनूर शुगर मिल शाहपुर जहानिया में रखियल बगास खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबबि मिल खे वॾो नुक़सान पहुचण जो ख़दशो आहे। फायर ब्रिगेड अमले पारां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंठार डाहिरी खां। जी मंठार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अज अलनूर शुगर मिल शाहपुर जहानिया जे अंदर जो बगास पियल हो, कमद जो बगास ठहंदो आहे, उनखे अचानक का बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि अलनूर शुगर मिल जे बगास वॾे तइदाद में पियल आहे। उहो गुदाम आहिनि ऐं मशीनरी आहे, उन तरफ़ बाहि जो हवा सबबि उन तरफ़ वञी रही हुई। उनखे विसाइण लाइ फायर फाइटर ऐं दौलतपुर ऐं मोरो मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां जेके गाॾियूं आहिनि बाहि विसाइण वारियूं, उहे पिणु पहुची वियूं आहिनि। अलनूर शुगर मिल इंतज़ामिया सहाफ़ियुनि खे कवरेज करणु न ॾिनी पई वञे, बाक़ी हंगामी हालात आहिनि। जीअं ई तफ़सीली वधीक ख़बर पए थी त असां अपडेट कयूं था। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंठार अपडेट करण लाइ।